भिरियासिटी खां रिपोर्ट करे राजा हुसैन भिरियासिटी पाकिस्तान पीपल्स पार्टी पीएस टेटीअ जे नामज़द उम्मीदवार सैयद हसन अली शाह पारां भिरियासिटी तालुका समेत तक जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में कार्नर गॾिजाणी जलसा मुनक़िद करण जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां पीपीए जे नामज़द उम्मीदवार सैयद हसन अली शाह जे हिमायत जो ऐलान। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद हसन अली शाह चयो त पीपल्स पार्टी पूरे मुल्क मां वॾी अक्सरियत सां इलेक्शन खटींदी, मर्कज़ समेत चइनि सूबनि में हुकूमत क़ाइमु कंदी। पीपल्स पार्टी अवामी सियासत ते यकीन रखे थी। मुंहिंजे वालिद साहब अॻूणे MPA एस सैयद मुराद अली शाह हमेशह तक जे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। मुंहिंजा वालिद साहब MPA जे वक़्त दौरान तक जे टिन्ही टाउन कमेटियुनि समेत मुख़्तलिफ़ यूसिस में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं हाणे बि इंशाअल्लाह अवामी भरपूर ख़िदमत कंदुसि। हुननि जो वधीक चवणो त पाकिस्तान पीपल्स पार्टी नौशरो फिरोज़ ज़िले मां क्लीन स्वीप कंदी ऐं मुख़ालिफ़नि खे तारीख़ी शिकस्त ॾेई तारीख़ रक़म कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी PS टेटीअ जे नामज़द उम्मीदवार सैयद हसन अली शाह पारां भिरियासिटी तालुक़े समेत तक जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में कार्नर गॾिजाणियूं जलसा मुनक़िद करण जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां PPA जे नामज़द उम्मीदवार सैयद हसन अली शाह जे हिमायत जो ऐलान। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद हसन अली शाह चयो त पीपल्स पार्टी पूरे मुल्क मां वॾी अक्सरियत सां इलेक्शन खटंदी, मर्कज़ समेत चइनि सूबनि में हुकूमत क़ाइमु कंदी ऐं पीपल्स पार्टी अवामी सियासत ते यकीन रखे थी। मुंहिंजे वालिद साहब अॻूणे MPA एस सैयद मुराद अली शाह हमेशह तक जे माण्हुनि जी ख़िदमत कई ऐं मुंहिंजे वालिद साहब जे MPA जे वक़्त दौरान तक जे टिन्ही टाउन कमेटियुनि समेत मुख़्तलिफ़ यूसिस में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं हाणे बि इंशाअल्लाह अवामी भरपूर ख़िदमत कंदासीं। हुन चयो वधीक चवणो हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी नौशरो फिरोज़ ज़िले मां क्लीन स्वीप कंदी ऐं मुख़ालिफ़नि खे तारीख़ी शिकस्त ॾेई तारीख़ रक़म कंदासीं।